अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। 31 मई 2026 आचर जे ॾींहुं प्रोग्राम मंज़रनामो साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां इहा ई दुआ त शार जितो जो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़िछ में जिते बि रहो, सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो शाल अव्हां जा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। प्रोग्राम मंज़रनामे में वधी वियल इंतिहा पसंदी वारे मामले ते ग़ौर वीचार कंदासीं ऐं इहो ॼाणण जी कोशिशि कंदासीं त सिंध में इंतिहा पसंदी जो मुक़ाबिलो कीअं करे सघिबो। उन सां गॾोगॾु सियासी मुफ़ादनि लाइ पोखियल मज़हबी शिदत पसंदी जो ॿिज आइन जो हिसो कीअं बणियो, इन बाबति बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त उन सां गॾोगॾु इहो बि ॼाणण जी कोशिशि कंदासीं त सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी छो नथो मिले, आख़िर इहो कॾहिं मिलंदो ऐं इरसा पारां नाइंसाफ़ियूं छो पियूं कयूं वञनि। छा शहीद मेमण आज़ादु थी सघंदो या न, इन बाबति बि वीचारींदासीं त हारी हलचल बाबति कादर बख़्श निज़ामाणी जे किताब जो हिसो ॿियो बि अव्हां जे समातनि जी नज़र कबो। उन सां गॾोगॾु मुख़्तलिफ़ तजिया, तबसरा ऐं शाइरी पिणु प्रोग्राम जो हिसो हूंदी। इंतिहा पसंदी वारे मामले ते सभ खां पहिरियां ग़ौर वीचार कयूं था। सभ खां पहिरियां मसरूर शाह जो लेख अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था। 1953 में पंजाब में मज़हबी फ़साद थिया। उन वक़्त जे मज़हबी आलमनि हुकूमत खे अल्टीमेटम ॾिनो त मुक़ररु वक़्त ताईं जेकॾहिं अहमदियुनि खे इस्लाम खां ख़ारिज करे अक़लियत करार न ॾिनो वियो त हू डायरेक्ट एक्शन कंदा। मामला एतिरा ख़राब थिया जो हुकूमत खे मार्शल लॻाइणी पई, पर उन्हनि फ़सादनि जे सबबनि ऐं आलमनि जे मुतालबनि खे परखण लाइ चीफ जस्टिस मोहम्मद मुनीर ऐं MR कियानी जी सरबराही में हिकु कोर्ट ऑफ इंक्वायरी विहारी वई। उन पंहिंजी तारीख़ी रिपोर्ट शाया कई, जेका पोइ पाकिस्तान जे अदालती कार्रवाइनि जे किताबनि मां ग़ाइबु कई वई। कोर्ट ऑफ इंक्वायरी में ॿिनि ॻाल्हियुनि सां गॾु मुस्लमान केरु आहे जी वसफ़ मालूम करण लाइ सभिनी आलमनि खां अलॻि अलॻि पुछो वियो। जवाब में रिपोर्ट जा लफ़्ज़ आहिनि। इहो नज़र में रखंदे त आलमनि मुस्लमान जी बुनियादी वसफ़ अलॻि अलॻि ॾिनी आहे, असां सवाइ उन जे ॿियो कहिड़ो कमेंट कयूं त के ॿ आलिम बि मुस्लमान जी बुनियादी वसफ़ ते मुतफ़िक़ न आहिनि। जेकॾहिं असां जज साहिबान पंहिंजी वसफ़ ॾियण जी कोशिशि कयूं ऐं उहा आलमनि खां अलॻि हुजे त पोइ असां बि इस्लाम जे दायरे खां ख़ारिज हूंदासीं, ऐं जेकॾहिं असां कंहिं हिकु आलिम जी वसफ़ खे अपनायूं त पोइ असां उन आलिम जी नज़र में त मुस्लमान हूंदासीं, पर ॿियनि सभिनी जी नज़र में काफ़िर हूंदासीं। रिपोर्ट नतीजो कढियो त अहिड़नि मज़हबी आलमनि जे हवाले रियासती मामला करणु इंतिहाई ख़तरनाक हूंदो ऐं रियासत कंहिं मज़हबी कम्यूनिटीअ जे ईमान बाबति फ़ैसिलो नथी करे सघे। जॾहिं मज़हबी आलिम मुस्लमान जी वसफ़ ते ई मुतफ़िक़ न आहिनि, पर जेका रियासत ठही क़ौमनि संदन सुञाणप ऐं रवादारी जे इनकार ते हुई ऐं संदसि बुनियाद बक़ौमी नज़रियो हो, नतीजे में इंतिहा पसंदी जो उभार लाज़मी हो। इंतिहा पसंदी जी अखि ख़ौफ़ ऐं शक जी अखि आहे, जेका हर ॾींहुं मुस्लमान जी वसफ़ खे सोढ़ो करे वधि खां वधि माण्हुनि खे काफ़िर जी फ़तवा ॾेई ज़मीन ते खेनि सज़ा ॾियणु घुरे थी। उन मंतक़ जो अहम मरहलो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जे दौर में ॿियनि आइनी तरमीमनि जी सूरत में आयो, जंहिंमें रियासत पहिरियों दफ़ो आइनी तौरु तइ करणु शुरू कयो त केरु मुस्लमान आहे ऐं केरु काफ़िर आहे। जॾहिं इहो तइ थी वियो त अहमदी अक़लियत आहिनि, त पोइ 1984 में जनरल ज़िया ऑर्डिनेंस वसीले इहो फ़ैसिलो कयो त अहमदी अक़लियत तौरु बि पंहिंजे मज़हबी अमले खे नथा करे सघनि। जेकॾहिं हू मुस्लमान या इस्लाम जे नालनि ऐं तरीक़नि खे इस्तेमालु कनि था, मतिलबु अक़लियत तौरु बि उन्हनि लाइ जीअणु मुश्किल थी वियो। 2024 में चीफ जस्टिस फ़ाइज़ ईसा जॾहिं मुबारक सानी केस में हिकु अहमदी खे ज़मानत ॾींदे फ़ैसिले में इहो लिखियो त अहमदी अक़लियत आहिनि ऐं अक़लियत तौरु खेनि मुल्क में रहण ऐं पंहिंजे अक़ीदे खे पंहिंजे घरनि या इबादत गाहनि ताईं महदूद रखी अमल करण जी इजाज़त आहे, त ॿीहर मुल्क में फ़साद थिया ऐं सुप्रीम कोर्ट खे फ़ैसिले में तरमीम करणी पई। हिते सवाल रियासत ऐं सियासी मज़हब जे उन मंतक़ जो आहे जंहिं तहत उहो फ़ैसिलो बि सियासी आहे त कंहिंखे कहिड़ो अक़ीदो रखिणो आहे
ऐं उनजो शिकार पाकिस्तान में मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं अक़ीदनि जा माण्हू थियनि था। पर सिंध धरती जी सुञाणप वाज़े आहे। हिते हज़ारे सालनि खां मुख़्तलिफ़ मज़हबनि ऐं अक़ीदनि में मञींदड़ माण्हू तोड़े मादियत पसंदि दीन खे न मञींदड़ माण्हू गॾु इज़त ऐं एतिराम सां रहिया आहिनि। भिटाए जो रिसालो इन सुञाणप जो वॾो सबूत आहे, जिते अवल अलाह अलीम जो ज़िक्र खां वठी उन्हनि गोरखनि नाथनि खे बि ॻायल आहे, जिन लाइ लतीफ़ चवे थो, नकी नमन नाथ खे नाथ न निमाइनि, या हुजे कीन क़बूलण हार, हलो त तकिया पसूं तिन जा। अहिड़ी धरती ते का बि अहिड़ी गुंडागर्दी, दहशतगर्दी ऐं मुलागर्दी क़बूल न कई वेंदी, जिते को मुल्ह माण्हुनि जे घरनि ते चढ़ाई करे इहो तइ करे त केरु मुस्लमान आहे या केरु काफ़िर आहे। उन करे सिंधी अवाम खे ख़ौफ़ मां निकिरी इंतिहा पसंदी जी उन लहर जो सख़्तु मुक़ाबिलो करणु घुरिजे। ऐं हाणे ज़िक्र करियूं था त सियासी मुफ़ादनि लाइ मज़हबी शिदत पसंदी जो ॿिज आइन जो हिसो आख़िर कीअं थियो। इन सूरतहाल ते अली अब्बास लिखे थो, हीअ ज़मानो उन ज़माने जी मशहूरु इलाइक़ाई जंग आहे, कोरेन वार जो आख़िरी ज़मानो आहे, जंहिंजा असर अॼु ईरान अमेरिका जंग वांगुरु इलाइक़े ते पवणु शुरू थिया हुआ। 1953 में पंजाब अंदरि थियल मुस्लिम अहमदी फ़साद भड़की उथिया हुआ। जेकॾहिं पोइ ते नज़र करे ॾिसबी त उहे रुॻो मज़हबी तकरार न हुआ, पर उनजे पुठियां पंजाब जे वॾे वज़ीर मियां मुमताज़ दौलताना ऐं मक़ामी अशराफिया जा ज़ाती, सियासी ऐं मुआशी मुफ़ाद लिकियल हुआ। मुमताज़ दौलताना पंहिंजे सियासी हरीफ़ ऐं वज़ीर अज़म ख़्वाजा नाज़मुद्दीन, जेको बंगाली हुयो, जी मरकज़ी हुकूमत खे नाकाम ॾेखारणु ऐं पाण मुल्क जो वज़ीर अज़म बणिजण लाइ मज़हबी जमायतनि, मजलिस अहरार ऐं जमायत इस्लामी खे खुलियल छूट ॾेई मज़हबी जज़्बनि खे उभारियो। मुआशी मुहाज़ ते जंग जे असरनि करे पंजाब उन वक़्तु सख़्तु ॾुकार, अनाज जी खोट ऐं महांगाई जे वर चढ़ियल हो। तंहिं करे दौलताना हुकूमत पंहिंजे इंतिज़ामी नाकामियुनि तां अवाम जो ध्यानु हटाइण लाइ सॼी कावड़ खे मज़हबी तकरार ॾांहुं मोड़े छॾियो। उन सां गॾु हिन तहरीक ज़रिए पंजाब जी जागीरदार तबिके जे तहफ़ुज़ लाइ उभरंदड़ ज़रई सुधारनि जी घुर खे दॿायो वियो। अहमदी बिरादरीअ जे वापारी, सनती ऐं सरकारी पोज़ीशन खे नुक़सानु पहुचाए मख़सूस अशराफिया जा मुआशी मुफ़ाद पूरा कया विया। हिननि फ़सादनि जे नतीजे में मुल्क जी तारीख़ ते गहरा सियासी असर पिया, जंहिं तहत 6 मार्च 1953 ते लाहौर में मुल्क जो पहिरियों महदूद मार्शल लॻाए इंतिज़ामिया लेफ्टिनेंट जनरल आज़म ख़ान जे हवाले कई वई, जंहिं फ़ौज खे इक़्तिदार जो रस्तो हाणे हिननि फ़सादनि जे पोयां ॻुझनि हथनि ऐं लिकियल मुफ़ादनि जो अंदाज़ो पाण लॻायो, ॾेखारियो ऐं अॻिते हली 1958 जी मुल्कगीर मार्शल लाइ रस्तो हमवार कयो। हिन बहरान खे जवाज़ बणाए गवर्नर जनरल मलिक ग़ुलाम मोहम्मद वज़ीर अज़म ख़्वाजा नाज़मुद्दीन जी चूंडियल मरकज़ी हुकूमत खे बरतरफ़ करे छॾियो, जॾहिं त वॾे वज़ीर मुमताज़ दौलताना खे बि इस्तीफ़ा ॾियणी पई। उन सां गॾोगॾु जमायत इस्लामी जे बानी मौलाना मौदूदी ऐं मौलाना अब्दुल सत्तार ख़ान नियाज़ी खे फ़साद उभारण ते मौत जी सज़ा ॿुधाई वई, जेका बाद में आलमी दबाव सबबि उमिरि क़ैद में तब्दील कई वई। वाक़े जी जाच लाइ चीफ जस्टिस मोहम्मद मुनीर ऐं जस्टिस M.R. कियानी जी अॻुवाणी में तयारु थियल तारीख़ी जस्टिस मुनीर इंक्वायरी रिपोर्ट 1954 पधरी कई वई, जंहिं वाज़ह कयो त पंजाब हुकूमत सियासी फ़ाइदा हासिल करण लाइ मज़हबी तहरीक जी सरपरस्ती कई ऐं इंतिज़ामी मशीनरी खे मुकमिल तौरु नाकाम बणायो। रिपोर्ट जो सभ खां अहम पहलू इहो हो त जॾहिं सभिनी वॾनि मज़हबी अॻुवाननि खां मुस्लमान जी बुनियादी तारीफ़ पुछी वई त के बि ॿ आलिम हिक तारीफ़ ते मुतफ़िक़ न थी सघिया। उन रिपोर्ट इन ॻाल्हि जो अंदेशो बयानु कंदे ॿुधायो त हुकूमतनि वोट वञाइण जे ख़ौफ़ खां अवाम खे मज़हबी शिदत पसंदी जे नतीजनि बाबति आगाह न कयो ऐं ख़बरदार कयो त मज़हब खे सियासत लाइ ईअं इस्तेमालु करण सां मुल्क हिकु मज़हबी आमरे जो रूप इख़्तियार करे सघे थो। हीअ अॻकथी अॻिते हली दुरुस्त साबित थी, छाकाणि त 1953 जी हिकमत अमली पाकिस्तान जी सियासत में मज़हब जे असर खे हमेशह लाइ मज़बूत करे छॾियो। उन खां अटकल 2 ॾहाका पोइ जॾहिं 1974 में ॿीहर
अहमदी बिरादरी जे ख़िलाफ़ हिकु मुल्कगीर तहरीक उभरी तॾहिं उन वक़्त जे वज़ीर अज़म ज़ुल्फ़िकार अली भुट्टो मज़हबी धुरियुनि जे सियासी दबाव अॻियां गोॾा खोड़े छॾिया हुआ। नतीजे तौरु 7 सेप्टेम्बर 1974 ते पाकिस्तान जी पार्लियामेंट मुतफ़िक़ा तौर ते आइन में ॿी तरमीम मंज़ूर कई, जंहिं तहत अहमदी बिरादरी खे क़ानूनी तौर ते गैर मुस्लिम करार ॾिनो वियो। ईअं 1953 में दौलताना जिज़ाती ऐं सियासी मुफ़ादनि लाइ पोखियल मज़हबी शिदत पसंदी जो ॿिज 1974 में मुल्क जे आइन जो मुस्तक़िल हिसो बणिजी वियो। ईअं हर आए ॾींहुं उथंदड़ मज़हबी नफ़रतनि जी बाहि जस्टिस मुनीर वारी रिपोर्ट में कयल अंदेशनि खे ॾींहों ॾींहुं सही साबित पई करे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामो। मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। साईं GM सैद जे किताब सिंधू जी सञाह मां चूंड वर्क असां ॾे ॾियारे मोकिलिया हुसैन सारंग। मज़हबी गिरोह जे नज़रियुनि जी इब्तिदा ख़ौफ़ वहम ऐं गुमान सां थी। बाद में उन्हनि खे मोहबत अलहाम या वही जी नज़ुल जो जामो पहिराए रंग ॾियण जी कोशिशि कई वई। पैगुंबर ऐं रशी पंहिंजी पंहिंजी दुनिया लाइ पैदा कया, जिन जे कोलण या ॿुधायल मालूमात खे ख़ुदा तरफ़ां मोकिलियल करार ॾेई उन्हनि खे हुननि पंहिंजे पंहिंजे मज़हबी किताबनि में दर्ज कयो ऐं उन्ही मालूमात खे सही सम्झी मुर्गो साइंस ऐं अकुल जे बुनियाद ते थियल खोजनान खे अधूरो नाक़स ॼाणे उन्हनि खे पस पुश्त उछलाए उन्हनि जी अहमियत खे घटाए छॾण जी कोशिशि कई वई। मूंखे तजर्बे मां साबित थियो आहे त हिते जा अक्सर हिन वक़्त जा पीर ऐं मुल्ला जे संदनि बुज़ुर्गनि जे रिवायतनि खे विसारे नए साम्राजी मज़हबी तशरीह जे दोखे हेठि साम्राज्यनि जा एजेंट थी सिंधी क़ौम परस्ती रिवायतनि कल्चर ऐं आज़ादी जी मुखालफ़त करे रहिया आहिनि से मुहाजिर पंजाबी साम्राज्यनि खां बदतर आहिनि। तंहिं करे संदन असर मां सिंधियुनि खे आज़ादु करणु ज़रूरी आगाह करणु मुनासिबु सम्झां थो। हाणे प्रोग्राम में शामिलु करियूं था रूस ऐं अफ़गानिस्तान में थियल दिफ़ाई मुआहिदे बाबति ख़ुसूसी रिपोर्ट, जेका असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं BBC जे ताउन सां। जेका रिपोर्ट तरतीब ॾिनी आहे यमा बारज़। रूस जे गादी वारे शहर मॉस्को जे दौरे खां वापसी ते तालिबान हुकूमत जे बचाव वारे वज़ीर मुल्ला मोहम्मद याकूब मुजाहिद चयो आहे त संदन कोशिश आहे त पाकिस्तान खे मुस्तक़बिल में अफ़गान सरज़मीन ते फ़िज़ाई हमला करण खां रोकियो वञे। मुल्ला याकूब चयो त तव्हां ॾिठो त कुझु महीना अॻु पाकिस्तान अफ़गानिस्तान जे हर हिसे ते बमबारी करण जी जुरत रखंदो हो। असां कोशिशि करे रहिया आहियूं त हू मुस्तक़बिल में ॿीहर अहिड़ी जुरत न करे। मुल्ला मोहम्मद याकूब हिन हफ़्ते मॉस्को में हिकु बैनुल अक़वामी सलामती फोरम में शिरकत कई, जंहिंमें लॻभॻि 100 मुल्कनि जा नुमाइंदा शामिलु हुआ। हिकु मोतबर ज़रिए दावा कई त तालिबान रूस खे इन ॻाल्हि ते राज़ी करण में कामयाबु थी वियो आहे त हू अफ़गानिस्तान खे जदीद फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम एयर डिफेंस सिस्टम फ़राहम करे। ज़रियनि मूजिबि ॿिन्ही धुरियुनि विच में अहिड़े मुआहिदे ते बि इतफ़ाक़ थियो आहे जंहिंमें फ़िज़ाई दिफ़ाई सामान, ज़मीनी फ़ौजी साज़ो सामान ऐं तालिबान फ़ौज जी तरबियत शामिलु आहे। अफ़गानिस्तान वापसी ते मुल्ला याकूब वज़ाहत कई त रूस सां थियल मुआहिदो सिर्फ़ उन्हनि रूसी हथियारनि ऐं फ़ौजी सामान जी मरमत ऐं सार संभाल बाबति आहे जेके अॻी अफ़गानिस्तान बाबति मौजूदु आहिनि। हुन जो चवणु हो त अफ़गानिस्तान जे फ़ौजी शोबे में घणो करे रूसी टेक्नोलॉजी मौजूदु आहे जिन में हेलीकॉप्टर जी ज़रूरत आहे। उन मक़सद लाइ रूस जहिड़नि मुल्कनि सां ताउन ज़रूरी आहे। अफ़गानिस्तान जे फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम बाबति हुन चयो त बाद में फ़ैसिलो कयो वेंदो त असांखे कहिड़े क़िस्म जो दिफ़ाई निज़ाम घुरिजे ऐं उहो कहिड़नि मुल्कनि खां हासिलु कजे। 2021 में तालिबान जे इक़्तिदार में अचण खां पोइ रूस ऐं तालिबान हुकूमत जा लाॻापा वेझा थींदा विया आहिनि। रूस उन्हनि थोरनि मुल्कनि मां आहे जंहिं तालिबान जी वापसी खां पोइ बि काबिल में पंहिंजो सिफ़ारतखानो बंदि न कयो।
2022 में रूस तालिबान हुकूमत सां तेल गैस ऐं कणक जी फ़राहमी बाबति हिकु अहम इक़्तिसादी मुआहिदो पिणु कयो हो। मुला याकूब मॉस्को में रूसी सलामती काउंसिल जे सलाहकार सां ख़ुसूसी मुलाक़ात कई ऐं चयो त रूस ख़िते ऐं दुनिया जो हिकु अहम मुल्क आहे ऐं असां चाहियूं था त रूस सां लाॻापा वधीक मज़बूत ऐं वसीअ थियनि। रूस ऐं विच एशियाई मुल्कनि बार बार अफ़गानिस्तान में शिदत पसंद तनज़ीमनि जी मौजूदगी बाबति ख़दशनि जो इज़हार कयो आहे। उन ते मुला याकूब चयो त तालिबान हुकूमत कंहिंखे बि अफ़गानिस्तान जी सरज़मीन ॿियनि मुल्कनि ख़िलाफ़ु इस्तेमालु करण जी इजाज़त न ॾींदी। रूसी सदर गुज़िरियल साल चयो हो त अफ़गानिस्तान जी बदिलजंदड़ सूरतहाल खे नज़र में रखंदे तालिबान हुकूमत सां राब्ता बरक़रार रखणु ज़रूरी आहिनि। अफ़गान तालिबान ऐं पाकिस्तान विच में गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां छिकताण जारी आहे। फेबरवरी में इस्लामाबाद जे हिकु इमाम बारगाह में ख़ुदकुश हमले में 2 दर्जन खां वधीक माण्हू मारिजी विया हुआ, जंहिंखां पोइ हालतूं वधीक ख़राब थी वियूं। पाकिस्तान जो इल्ज़ाम आहे त तहरीक तालिबान पाकिस्तान अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमालु करे पाकिस्तान अंदरि हमला करे रही आहे ऐं अफ़गान तालिबान जी हिमायत कनि था। अफ़गान तालिबान हिन इल्ज़ाम खे रद्द कयो। 27 फेबरवरी ते पाकिस्तान अफ़गानिस्तान अंदरि 22 अस्करी हदफ़नि ते हमलनि जी दावा कई। पाकिस्तानी फ़ौज मूजिबि उन ॾींहुं झड़पनि में 12 सिक्योरिटी एहलकार मारिजी विया हुआ। उन खां पोइ ॿिन्ही पासनि खां हिक ॿिए खे वॾो जानी ऐं माली नुक़सानु पहुचाइण जूं दावाऊं साम्हूं आयूं। पाकिस्तान पंहिंजे कार्रवाइनि खे ग़ज़बुल हक़ ऑपरेशन जो नालो ॾिनो ऐं तालिबान चौकियुनि ऐं शिदत पसंदनि जे ठिकाणनि खे निशानो बणाइण जी दावा कई। ॿिए तरफ़ अफ़गान तालिबान बि पाकिस्तान अंदरि ड्रोन हमलनि ऐं ॿिनि कार्रवाइनि जो दावाऊं कंदा रहिया। मार्च में ईद उल फितर खां अॻु ॿिन्ही धुरियुनि हिक ॿिए ख़िलाफ़ु जारी फ़ौजी कार्रवाइनि में आरज़ी वक़फ़े जो ऐलान कयो, जंहिंखां पोइ कंहिं वॾी फ़ौजी झड़प जी इतला साम्हूं नाहे आई। हाणे जॾहिं अफ़गानिस्तान ऐं रूस विच में मुआहिदो थियो आहे त उन सां पाकिस्तान खे कहिड़ा ख़तरा दरपेश थींदा, इहो ईंदड़ वक़्तु ई ॿुधाईंदो। नामियारे शाइर साहिर राहू लिखियो, मस्जिद मंदर देवल सोचे छा थो भिटाई सचल सोचे, हेल बे मैयत नईंदो रिमझिम, प्यासी बरसी पायल सोचे, आज़ादी जे अंगल खे को सिर फिरियो या मक़तल सोचे, दरबारनि खे सुध न काई छाती बाज़र हलचल सोचे, राति बि बुखिया ॿार सुता आहिनि ख़ाली झोली सायल सोचे, तोॾे ईंदे कीअं अजल ते इश्क असांजो अणिजल सोचे, सोरठ जे सिंदूर ते छाले सुरंदे सुरिया बीजल सोचे, साहिर सिंध जे बर्बादियुनि ते काइर ऐं छो काहिल सोचे। सारंग सिंधी लिखियो, क़ौम जा कंधार मारे छा मिली, माण्हू मणियादार मारे छा मिली, हक़ जी हू ॻाल्हि ते बीठा हुआ, से सचा किरदार मारे छा मिली, ज़ुल्म आॾो जिन बुलंद आवाज़ कयो, से सभेई यार मारे छा मिली, सच जूं लिखणियूं न को डाहे सघियो, ॾिस ही कलमकार मारे छा मिली, सच जा रस्ता जिनी रोशन रखिया, से ई ॾीएदार मारे छा मिली, हर तरफ़ छायल मंज़र ख़ौफ़ जो, हक़ संदा सालार मारे छा मिली, ओ अड़े कातिल तोखां पुछंदो ख़ुदा, अभरनि जा ॿार मारे छा मिली, जिन वतन लाइ साह सारंग अर्पियो, से ई वफ़ादार मारे छा मिली। असां ॾे ॾियारे मोकिलियो ख़ूबसूरत ग़ज़ल मुनीर पहियार। जीवन में हुनजे आसानी कान्हे का, पोहरियत वटि बसि बुखा मानी कान्हे का, लसी सां गॾु मखण फ़ोटो ॾींदी हुई, हाय दुनिया में अॼु सा नानी कान्हे का, वक़्तु हुयो मां कहले जानी हुयसि हाणे, मोले दिलि हुनजी दीवानी कान्हे का, डॉक्टरियाणियूं कचा ॿार ॼणाइनि थियूं, ॻोठनि में जो दाई भानी कान्हे का, केरु ॿुधाए आखाणियूं बादशाहनि जूं, शाहुल सहती ॿुढी ख़ानी कान्हे का, सोली सिंधी में थो तोसां ॻाल्हायां, ॿोली मुंहिंजी काई बिरानी कान्हे का, ही जो हेॾी मिल्कियत मेड़े गॾु कई,
शायद तोले दुनिया फ़ानी कान्हे का, मज़दूरनि लाइ बुख जी मौसम ॿार हुई। रब तिनी लाइ रुत मस्तानी कान्हे का, हो जो रस्ता धार मुनीर करे वे। ॻाल्हि इन्ही ते का हैरानी कान्हे का, जीवन में हुन जे आसानी कान्हे का, पोहरियत वटि बसि बुखा मानी कान्हे का। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे मंज़रनामे साण आऊं अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। सिंध धरती नाइंसाफ़ियुनि जी धरती थींदी रही आहे। इरसा पारां मुसलसिल नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। पाण ॼाणूं था त पाणी ज़िंदगी आहे, पर उन ज़िंदगी खे खसण लाइ कीअं न हिरफ़तबाज़ी कई वेंदी आहे। पाणी ज़िंदगी बि आहे त पाणी पसाह बि आहे। पाणी खां महरूम करणु ॼण त ज़िंदगी खां महरूम करणु आहे। सिंध हिकु भेरो ॿीहर शदीद पाणी जी खोट खे मुंहुं ॾेई रही आहे। ख़रीफ़ जी अहम मुंद जी शुरूआत खां ई सिंध जा आबादगार सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि। सिंध जी ज़मीन ऐं माण्हू उञायल आहिनि। न ख़रीफ़ लाइ पूरो पाणी आहे, न ई वरी माण्हुनि खे पीअण लाइ पाणी थो मिले। जॾहिं त हुकूमतनि जा बयान ऐं वाइदा रुॻो लफ़्ज़नि ते महदूद आहिनि। सिंध जी ज़रायत जेका लखे माण्हुनि जे रोज़गार ऐं मैशत जो बुनियादु आहे, अॼु उहा तबाह थी रही आहे। सिंध खे 27% शदीद खोट खे मुंहुं ॾियणो पइजी रहियो आहे। 1991 वारे पाणी ठाह तहत सिंध खे गुडू वटि 80,000 क्यूसेक पाणी मिलणु घुरिजे, पर सिंध खे सिर्फ़ु 65,000 क्यूसेक पाणी फ़राहम कयो पियो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इरसा जहिड़ो इदारो जेको पाणी जी मुनसिफ़ाणी विरछ लाइ क़ाइमु कयो वियो हो, उन ते हाणे गैर जानबदारी बाबति सवाल उथणु लॻा आहिनि। जेकॾहिं हिकु वफ़ाक़ी इदारो ई नंढनि सूबनि जे ख़दशनि खे नज़रअंदाज़ कंदो त पोइ वफ़ाक़ ते एतमाद कीअं बहाल रहंदो। सिंध जो मौक़िफ़ आहे त पाणी विरछ बाबति सभु फ़ैसिला हक़ीक़ी अंगनि अखरनि, शफ़ाफ़ मापनि ऐं सूबनि जे इतफ़ाक़ सां थियणु घुरिजनि, न कि ताक़तवर धुरियुनि जी मर्ज़ी सां। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त 1991 वारे पाणी ठाह ते मुकमिल अमल दरामद कयो वञे ऐं सिंध खे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे। छा सईद मेमण आज़ादु थी सघंदो? मोहम्मद यूनस महर एडिटोरियल में लिखे थो, 17 मई सईद मेमण जी संस ख़ानदान लाइ इंतिहाई अभागो ॾींहुं हो, जॾहिं कोयटा खां कराची जे सफ़र दौरान ज़हरी चेक पोस्ट ज़िले सोराब बलूचिस्तान मां खेसि अगवा कयो वियो। सफ़र दौरान संदसि पुटु मसरूर अहमद मेमण ऐं दोस्त इमदाद बि साण सां गॾु हुआ, पर ख़ुशकिस्मती सां संदसि सफ़र जा 2 रफ़ीक़ त जान बचाए खिसकण में कामयाबु थी विया, पर सईद मेमण अणॼातल हथियार बंदनि पारां अगवा कयो वियो। सईद मेमण इंतिहाई नफ़ीस ऐं इंसान दोस्त सोच रखंदड़ माण्हू आहे। ताज़ो सिंध जे एक्साइज़ खाते मां रिटायर थियो आहे, जिते हुन पंहिंजी सॼी हयाती इंसानी ख़िदमत लाइ अर्पे छॾी। एक्साइज़ खाते में कहिड़ो बि जाइज़ कमु हुजे, हीअ सभिनी सालनि लाइ हकियो तकियो हाज़िर हूंदो हो। हुन जी सॼी ज़िंदगी माण्हुनि सां मुहबत लाइ अर्पियल हुई। सईद मेमण नौशरो फ़िरोज़ जो ॻोठु कंडा खाए जो रहवासी। नौशरो फ़िरोज़ इल्म अदब ऐं साह जे हवाले सां क़दीमी सिंध खां वठी साहते परगिणे जे तौरु मशहूरु आहे। हिन साहते परगिणे कई नामवर इंसाननि खे जनमु ॾिनो, जंहिंमें अज़ीम सिंधी गायक मास्टर चंदुर जंहिं सिंधी राग खे नओं असलूब अता कयो, जंहिं सॼी सिंध ऐं हिंद में पंहिंजो नालो पैदा कयो। काज़ी फैज़ मोहम्मद जो नालो सॼी सिंध में इंतिहाई मुहबत सां वरितो वञे थो, जंहिं ज़ुल्फ़कार अली भुट्टो जी पीपल्स पार्टी में शामिलु थियण बदिरां क़ौमी हक़नि लाइ जदोजहद कंदड़ शेख मुजीबुर रहमान जी अवामी लीग खे तरजीह ॾिनी हुई। सॼी उमिरि हारियुनि ऐं मज़लूमनि जे हक़नि लाइ झेड़ींदो रहियो। अवामी लीग जो मरकज़ी सीनियर नायब सदर हो। बंगाल ते ऑपरेशन ताईं ढाका में मौजूदु हो। आख़िरी परवाज़ में ख़ान अब्दुल वली ख़ान ऐं मीर साहिब गौस बख़्श बज़िंजे जी मिंथ करण ते वतन वरियो हो। उन्हीअ साहित्य परगिणे सिंध खे केतिरा ई शाइर ऐं अदीब ॾिना, जिन में साईं राशिद मोराई ऐं अब्दुल हकीम अरशद सिंध वतन में सुजाॻी जा कई गीत लिखिया। इमाम इनकलाब मौलाना उबैदुल्ला सिंधी जे आजपे जे फ़िक्र खे असांजी टही ताईं मुंतक़िल करणु ऐं सिंध सागर पार्टी खे अवामी आजपे लाइ कोशां
पार्टी तौरु मुतारिफ़ कराईंदड़ वतन दोस्त आलिम मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो जो तालुक़ बि सिंध जे हिन साहिती पुरगणे सां हो। मौलाना तमामु वॾो क़ुरान शनास हो जंहिं क़ुरान मां ई रसूल साईं जे हक़ीक़ी इंसान दोस्त ऐं इनकलाबी फ़िक्र जी प्रचार कई हुई। सईद मेमण पिणु मौलाना सिंधी जे फ़िक्र मां मुतासिर हो। कराची में जॾहिं बि मौलाना अज़ीज़ुल्लाह बोयो साहिब जी यादि में को प्रोग्राम थींदो हो त उन में ज़रूरु शिरकत कंदो हो। उनखां सवाइ सईद मेमण सिंध तरक़ी पसंद पार्टीअ जे सफ़े अवल जे अॻुवाण डॉक्टर अब्दुल हमीद मेमण जो निढो भाउ पिणु आहे। डॉक्टर हमीद मेमण जो सियासी पोरियो LMC में पढ़ण जे वक़्त खां वठी तक़रीबन 4 ॾहाकनि ते ॿधलु आहे। सियासत में मुस्तक़िल मिज़ाजी हुन जो तारुफ़ आहे। जॾहिं खां डॉक्टर कादर मक्सी सिंध में मज़ाहमती तहरीक जो मोर्चो अॾियो हो तॾहिं खां डॉक्टर हमीद मेमण हुन सां हम रकाब रहियो आहे। जेल सख़्तियूं ऐं रूपोशूं गॾिजी भोॻियूं अथाऊं। लाज़मी तौर ते वॾे भाउ जी हैसियत में डॉक्टर हमीद मेमण जो सिधी या अणसिधी तौर ते सईद मेमण जी सोच नज़रिए ऐं फ़िक्र ते ज़रूरु असरु पियो हूंदो। सिंध जे हिकु फ़क़ीर मंश सूफ़ी इंसान सईद मेमण जो हीअं ओचितो ज़ाहिरी मंज़र तां ग़ाइबु थियणु सॼी सिंध लाइ ॻणती जो सबबु बणियो आहे, जंहिं करे नौशर फ़िरोज़ खां वठी सिंध जे गादी वारे हंधि कराची ताईं अवामी एहतिजाज थियो आहे ऐं संसद घण घुरनि दोस्तनि ऐं अहबाबनि सईद मेमण जी तकड़ी बाज़ियाबी जो मुतालबो कयो आहे। वफ़ाक़ी सरकार ऐं बलूचिस्तान में क़ानून लागू कंदड़ इदारनि ऐं बलूचिस्तान सरकार जी ज़िम्मेवारी आहे त सईद मेमण जी तुर्त बाज़ियाबी खे यकीनी बणाइनि, जेको हुननि जे मनसब जो फ़र्ज़ु आहे ऐं उहो सॼी सिंध वतन जो पिणु मुतालबो आहे त असांखे असांजो काराइतो फ़र्ज़ंद वापसि कयो वञे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन ऐं हाणे अवां जी ख़िदमत में पेश करियूं था किताब हारी हलचल। हीअ किताब कादर बख़्श निज़ामाणी जो लिखियलु आहे। अॼु असीं पेश करे रहिया आहियूं हिन किताब जी ॿी क़िस्त। हारियुनि जी ॿधी हारियुनि जे सभिनी मुसीबतनि जो इलाजु आहे। सिंध जे हर ॻोठ में हारी कमेटियूं ठाहियो। सिंध जे हर हिसे मां हारियुनि ऐं निढनि ज़िमींदारनि मथां हुकूमत ज़िमींदारी ऐं शाहूकारी ज़ुल्मनि जूं दर्दनाक पुकारूं पियूं अचनि। को बि ज़िलो या तालुको अहिड़ो नाहे जिते हारी सां बेरहमी जो वर्ताव न कयो वेंदो हुजे। अहिड़नि ज़ुल्मनि ऐं ॾाढाइनि जे ख़िलाफ़ छिड़ विछड़ आवाज़ उथारिया विया आहिनि। किथे किथे उहे आवाज़ उथारींदड़ माण्हू सचा हरॾोखी हमदर्द आहिनि। किथे किथे हारी जा दुश्मन ठग दुलाबी ऐं दोखो ॾींदड़ आहिनि। उहे ॿई क़िस्म हमदर्दनि जा हारी मक़सद लाइ नुक़सानकार आहिनि। पहिरियों क़िस्म उन करे जो जेतोणीकि हिन में हमदर्दी आहे, ख़्याल सुठा अथसि, पर हूअ हारी खे हिकु बेवस ऐं मज़लूम ऐं रुॻो सतायल सम्झे थो ऐं पोयों उन करे जो हुन जो मक़सदु ई हारी खे दोखो ॾेई पंहिंजो मतिलबु कढणु आहे। हक़ीक़त में हारी को सतायल ऐं रहम जोॻी शइ कान्हे। हारी ऐं मज़दूर मुल्क जो सभ खां ताक़तवर ऐं इनकलाबी अनसर आहे। हारी हिकु वॾी सियासी ताक़त हुकूमतनि खे अलस्त पलस्त ऐं हेबत मथे कंदड़ फ़ौज आहे, पर उहा फ़ौज पंहिंजे फ़ौजी ज़ोर ऐं ख़ासि इनकलाबी कम खां बेख़बर आहे। उहा इनकलाबी ताक़त हुन जी तबक़ाती हस खे ऐं हुन जे हारीपणे जे जज़्बे खे भड़काइण सां ई हुन में ईंदी। हारी खे हारी तबिके जे हिकु मेंबर जी हैसियत में सुजाॻ कयो वञे। हारियुनि में इहा ॼाण ऐं परोड़ पैदा थिए त हू जुदा तबिको आहिनि ऐं जुदा फ़िरक़ो आहिनि। हुन खे हाणोके सरमाएदाराणे सरिश्ते ऐं निज़ाम में जेकॾहिं जहिड़ो रहणो आहे त हूअ पंहिंजे असुलुकी जाइ वठनि जा सरमाएदारी ऐं ज़िमींदारी ऐं अंग्रेज़ शाही जे गॾियल निज़ाम ऐं ताक़त जे मुक़ाबले जी जाइ आहे। हारियुनि जी उहा ताक़त हारियुनि जे पंहिंजनि ॿधियनि ऐं जमायतनि बणाइण जे ज़रिए मंझंदि पैदा थी सघे थी। हारियुनि जूं ॿधियूं ज़िमींदारी ऐं अंग्रेज़ शाही जे ज़ुल्मनि खे उखेड़ण लाइ पहिरियों सही क़दम आहिनि, पर जे वक़्ती फ़ाइदनि ऐं वक़्ती ॻाल्हियुनि ते घणो ज़ोर ॾिबो त उहे
ॿधियूं नाकामयाब थींदियूं। उहे ॿधियूं कंहिं निढे घर कंहिं वक़्ती शइ जे हासिल करण जो ज़रियो रुॻो इन्ही करे बणाइजनि थियूं त जीअं हारियुनि खे पंहिंजे पेरनि भर बीहणु अचे। हू पंहिंजे हक़नि लाइ पाण लड़णु सिखनि ॼाणनि ऐं हूअ ॿधी करे ज़िमीदारी ज़ुल्मनि खे मुंहुं ॾेई सघनि था। यादि रखणु घुरिजे त असांजे मुल्की मसइलनि जो सही छुटकारो तॾहिं थींदो जॾहिं असांजो हारी अंग्रेज़ शाही ज़ंजीरनि खे तोड़ण जो इरादो कंदो। तंहिं करे हारी न फ़क़्ति हारी आहे बल्कि मुल्क जो वॾो ऐं हक़ीक़ी आज़ादु कंदड़ सिपाही आहे। हारी ऐं मज़दूर जी बेदारी खे मुल्क जे 36 करोड़ इंसाननि जी निजात ऐं छुटकारे जो दारो मदार बि रखे थी। तंहिं करे हारी ॿधियूं कनि ज़ाहिरी तरह जेतोणीकि मामूली ॻाल्हियुनि में हिसो वठनि थियूं, पर हक़ीक़त में उहे मुल्की आज़ादी ऐं आईंदा जे इनक़लाब जा अॾा आहिनि। हारी कमेटियूं ब्रिटिश शहनशाह जे ख़िलाफ़ु लड़ंदड़ असांजे क़ौमी सिपाहियुनि जूं खंदकूं आहिनि। उहे इनक़लाबी अॾा ऐं क़ौमी सिपाहियुनि जूं खंदकूं जे असीं तयारु करणु घुरूं था त पोइ हारी ॿधियनि जे कम खे ढिलाई ऐं अलग़रज़ाई खां न ॾिसिजे ऐं न उन्हनि खे मामूली कमु सम्झणु घुरिजे। हारियुनि खे ऊंदहि में रखी संदन वोट हथ कंदड़ सरमाएदार ज़िमीदार मुल्हनि ऐं पीरनि जे चंबे मां पिणु हारियुनि खे आज़ादु कराइणो आहे। जे हारियुनि जी इनक़लाबी तहरीक जे आॾो अची रहिया आहिनि, मुल्हनि ऐं पीरनि मां मुराद उहे मुल्ला ऐं पीर आहिनि जे अंग्रेज़ ऐं उनजे ख़ादिम सरमाएदार जा एजेंट आहिनि। न उहे मुल्ला ऐं पीर जे हारियुनि सां आहिनि ऐं हारियुनि जा रफ़ीक ऐं संदन ॿधियूं ठाहींदड़ आहिनि। जॾहिं हारी हलचल सही रस्ते ते हलणु लॻे थी त सरमाएदारनि लाइ क़यामत थी वेंदी आहे ऐं संदन हाय घोड़ा आसमान ताईं पुॼंदी हूंदी आहे। वटनि सरमाएदारनि ऐं ज़िमीदारनि वटि अख़बारूं आहिनि। भाड़े ते तक़रीरूं कंदड़ माण्हू गॾु करे सघनि था जे चवंदा वतंदा त मुसलमान ज़िमीदार ख़तरे में या हिंदू ज़िमीदार ख़तरे में, पर हिननि खे मालूम हुअणु घुरिजे त जे ज़िमीदारी सरमाएदारी या संदन सारी अंग्रेज़ी हुकूमती बर्बादु थी वञे त आम मुसलमाननि या आम हिंदनि खे सवाइ उन्हनि जे को बि नुक़सानु कोन आहे जो हूअ पंहिंजे पघर जे पोहरे जा पाण मालिक थी सुखियो टुकर हासिलु करे बहितर वक़्तु गुज़ारे सघंदा, जेको पोहरियो हींअर ज़िमीदारनि ऐं सरमाएदारनि जे अयाशनि ते अंग्रेज़ी हुकूमत जी मदद सां लुटिजी रहियो आहे। ज़िमीदारनि जूं अंजमनूं सॼी सिंध में कमु कनि पियूं। हर तालुक़े ऐं हर ज़िले में हिंदू मुसलमान ज़िमीदार अंजमनूं ठाहे पंहिंजे हक़नि लाइ हिंदू ऐं मुसलमान जा गॾियल वफ़द सरकार वटि पिया मोकिलिन त हिंदनि ऐं मुसलमाननि खे को ख़तरो कोन, पर जे हारी सवनि सालनि जी अघोर निंड मां उथी सदियुनि जे ज़ुल्मी ज़ंजीरनि खे तोड़ण लाइ हथ पेर हलाए ऐं ॿियनि हारियुनि खे मदद ऐं वाहिर लाइ गॾु करण जी कोशिशि करे त हिकदमि ख़तरे जा घिंड घणियाल ऐं दोहल नगारा वॼी वञनि। जॾहिं कर सिंधी असेंबली में हारियुनि जो हिकु नुमाइंदो थोरो के घणो ज़िमीदारी ज़ुल्म जे उघड़ करणु लॻो आहे, तॾहिं कर त ज़िमीदारनि उहो पंहिंजो शेवो बणाए छॾियो आहे जो चवनि था हारियुनि खेनि फुरे नीस्त नाबूद ऐं चट करे छॾियो आहे। सिंधी असेंबली जे ज़िमीदार मेंबरनि मां हिकु बि अहिड़ो कोन आहे जो ईअं न चवे त हूअ मज़लूम आहे ऐं हारियुनि मथसि ज़ुल्म कया आहिनि। नतीजो इहो निकिरे थो त असेंबली में जॾहिं हारी पारां का दांह कई वञे थी त ज़िमीदारी बेंचनि तां सो आवाज़ उथनि था त असांखे हारी जे ज़ुल्मनि खां बचायो, असीं ज़िमीदार हिंदू तोड़े मुसलमान हारियुनि जे ज़ुल्मनि खां तबाह थी चुका आहियूं। फ़क़्ति एतिरो, पर ज़िमीदारनि मुनज़म ऐं बाक़ाइदे साज़िशूं ऐं मनसूबा करे हारी तहरीक खे दॿाइण जा पूरा साबाहा कया आहिनि। टंडे जाम ऐं उनजी पसगरदाई में जो के क़दर हारी कमु कंदड़ नौजवाननि जी जफ़ाकशी सबबि हारियुनि में जिन खे रूह पैदा थी चुको आहे त उते जे जागीरदारनि जी निंड फिटी वई आहे। हुननि ज़िमीदारनि उहे सभु हथियार हलाया जेखेनि हलाइणु खपंदा हुआ ऐं हिंदू असेंबली मेंबरनि वटि वञी जागीरदार हिंदू ज़िमीदार वञनि था उते चवनि त असीं हिंदू ज़िमीदार आहियूं
तंहिं करे हारी कमु कंदड़ मुस्लमाननि खे असांजे ख़िलाफ़ु भड़काइनि था। वरी मुस्लमान वॾेरा मेंबरनि ऐं मुस्लमान अख़बारनि वटि पुकारनि त हीअ हारी कमु कंदड़ कांग्रेस जा छाड़ता आहिनि, असां मुस्लमाननि जे जागीरनि खे नुक़सानु पहुचाइनि था। वरी कांग्रेस वटि वफ़द ठाहे वञनि था। हारी कमु कंदड़ कांग्रेस जा दुश्मन आहिनि जो माण्हुनि खे सच ऐं असांजे ख़िलाफ़ु वाइज़ कनि था ऐं सरकारी कामोरनि खे अरीज़ूं कनि त हारी हलचल खे न रोकियो वियो त अंग्रेज़ राज जे ख़िलाफ़ु सिंध में ज़बरदस्त फ़ौज तयारु थी वेंदी। सभ खां वधीक रूह खे तकलीफ़ ॾींदड़ ऐं क़ल्ब खे केॿाईंदड़ उहा हरकत आहे जा पाण खे मुस्लमान जा ख़ैर ख़्वाह सॾाईंदड़ मुस्लिम लीगी ज़िमीदार मेंबर हारियुनि जे सवालनि ते वठंदा आहिनि। ताज़ो टंडेजाम जे हिकु सूबेदार हारी औरतुनि जी इज़त आबरू जो को ख़्यालु न करे उन्हनि खे संगीननि जे इशारे सां घरनि खां ॿाहिरि कढण जो नादरशाही हुकुम ॾिनो ऐं उन वाक़े ते मलामत करण लाइ रफ़ीक़ मोहम्मद अमीन महमली जी रथ आंदी ऐं रिथ पेश कंदे दिलि हिलाईंदड़ तक़रीर वसीले सरकार खे ॿुधाए छॾियो त तव्हांजी वज़ारत जे हिन सवाल ते ॾही पवे त उनखां वधीक ख़ुशी ऐं शादमानी जो ॿियो कहिड़ो मौक़ो थींदो। त उन जवाब में मुस्लिम लीगी ज़िमीदारनि जेके तक़रीरूं कयूं से निहायत शर्म में विझंदड़ आहिनि। हिन सवाल ते मुस्लमान हिंदू ऐं सरकारी मेंबर सभु यकराए हुआ त पुलिस बेॾोही ऐं ग़रीब हारी ॾाढायूं कंदड़ आहिनि। असेंबली में हीउ निज़ारो ॾिसण वटां हो। हिकु तरफ़ हारियुनि जो अकेलो एवज़ी रफ़ीक़ मोहम्मद अमीन चई रहियो हो त आउं चाहियां थो त हिन असेंबली ते हारियुनि जो इनक़लाबी ॻाढ़ो झंडो चाढ़ियां, त ॿिए तरफ़ सॼो हिंदू मुस्लिम ज़िमीदारी जथो हारियुनि जे ज़ुल्मनि जा दास्तान बयानु करे पुलिस जी पाक दामनी ॾेखारे रहियो हो। संदन सभु नफ़ाक़ ऐं इख़्तिलाफ़ दूर थी विया हुआ। जेके मुस्लिम लीगी ज़िमीदार ऐं सरकारी वॾेरे जे वात मां निकितो उहो ई हिंदू पार्टी जो बेंच आलापे रहियो हो। वॾेरनि ऐं ज़िमीदारनि खे इहो यादि न रहियो त माण्हुनि जे अॻियां खेनि दोखे ॾियण लाइ हूअ हमेशह पाण खे मुस्लमाननि जा ख़ैर ख़्वाह ऐं इस्लाम जा सिपाही चवंदा हुआ ऐं ग़रीब हारी बि मुस्लमान आहिनि। खेनि इस्लाम ऐं मुस्लमान जा लफ़्ज़ सरासर विसरी विया हुआ ऐं हमदर्द ज़िमीदारनि सां कुल्हो कुल्हे में मिलाए ग़रीब ऐं मज़लूम मुस्लमान हारियुनि जे ख़िलाफ़ु जथो ठाहे बीठा हुआ। सिंध जा नौजवान रफ़ीक़ो, ज़िमीदारनि जे हिननि मकारियुनि चालाकियुनि ऐं ज़ुल्म जो जवाबु तव्हांखे हिन वक़्त ताईं छा ॾिनो आहे? छा तव्हीं दुश्मन जे अहिड़नि शर्मनाक कारवायुनि जे मुक़ाबले में हथ हथ ते रखी ख़ामोश वेठा हूंदा? छा तव्हीं मुल्क जी आज़ादी जे अलमबरदारी हारी जे दिलि दिमाग़ तां जे सदियुनि जा परदा आहिनि उहे न लाहींदा? उथो ऐं उथी हारी कमेटियूं ठाहियो, पंहिंजी दिलि में अंजाम करियो त ज़िमीदारनि फ़िरका परस्तनि मुल्क ऐं क़ौम जे सभिनी दुश्मननि जे मनसूबनि खे ख़ाक में मिलाइण वास्ते अवी हारी जे हथ में इनक़लाबी लाल झंडो ॾेई इनक़लाब ज़िंदाबाद जो सरमाएदारनि जे दिलनि में ॾहकाव विझंदड़ शोर बुलंद कराईंदा। रफ़ीक़ो, वक़्तु आयो आहे मुक़ाबले जो, वक़्तु आयो आहे फ़ौजी ऐं जंगी ताक़त ॾेखारण जो, वक़्तु आयो आहे सिंध मां ग़ुलामी ऐं सरमाएदारी खे तड़े कढण जो। मैदान में निकिरी पोइ ऐं हारियुनि जूं ॿधियूं यानी सॼी सिंध में हारी कमेटियूं ठाहिण जे कम खे ज़ोर शोर सां लॻी वञो। इनक़लाब ज़िंदाबाद, सल्तनत शाही बर्बाद, हारी हक़दार, हारी कमेटी ज़िंदाबाद। हारी हलचल चौपड़ी मां ॿियो हिसो असीं अव्हां जे समातनि जी नज़र करे रहिया हुआसीं। हीअ तारीख़ी किताब मुकमिल असीं अव्हां जी ख़िदमत में क़िस्तवार पेश कंदा रहंदासीं। इन ते ई पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे ॾींदा इजाज़त। इन साॻी दुआ सां वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सिंध सिंध जी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।